ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ है 24/3/2025। अॼु मिठा मिठा वापदर चवंदा मिठी मिठी ॿार। ये ज्ञान तव्हांखे शीतल ठाहींदो आहे। इन ज्ञान सां काम क्रोध जी आग ख़त्म थी वेंदी आहे। भक्ति सां आग ख़त्म न थींदी आहे। प्रश्न: यादि में मुख्य मेहनत कहिड़ी आहे? उत्तर आहे बाप जी यादि में वेंदे समय देह बि यादि न अचे, आत्म अभिमानी ठही बाप खे यादि करो। इहा महिनत आहे। इन में ई विघ्न पवंदो आहे। छो जी अधु कलाकु देह अभिमान रहियो आहे न, देह अभिमानी रहिया आहियो। भक्ति माना ई देह जी यादि। ओम शांति। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो यादि जे लाइ एकांत जी ॾाढी ज़रूरत आहे। जेतिरो तव्हां एकांत व शांत में बाप जी यादि में रही सघंदा आहियो त ओतिरो झुंड में न रही सघंदा आहियो। स्कूल में बि ॿार पढ़ंदा आहिनि त एकांत में वञी करे स्टडी कंदा आहिनि। हिननि में बि एकांत खपे। घुमणु वेंदा आहियूं त हुन में बि यादि जी यात्रा मुख्य आहे। पढ़ाई त बिल्कुलु सहज आहे। छो जी अधु कलाकु माया जो राज्य अचण सां तव्हां देह अभिमानी ठहिया आहियो न। पहिरियों शत्रु आहे हीअ देह अभिमान। बाप खे यादि करण जे बदिले देह खे यादि करे वठंदा आहिनि। इनखे देह जो अहंकार चइबो आहे। हिते तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि आत्म अभिमानी ठहो। इन में ई महिनत लॻंदी आहे। हाणे भक्ति त छुटी। भक्ति थींदी आहे शरीर सां गॾु। तीर्थ आदि ते शरीरनि खे वठी वेंदा आहिनि दर्शन करणु। इहे करणु शरीर खे वञिणो पए न। हिते तव्हांखे यही चिंतन करिणो आहे कि असां आत्मायूं आहियूं। असांखे परमपिता परमात्मा बाप खे यादि करिणो आहे। बसि जेतिरो यादि कंदव त पाप कटजंदा वेंदा। भक्ति मार्ग में त कॾहिं पाप न कटजंदा आहिनि, है न। कोई बूढ़ो आदि हूंदो आहे त अंदर में यही वहम हूंदो आहे असां भक्ति न कंदासीं त नुक़सानु थी वेंदो। हिते असां बाबा खे यादि छो कंदा आहियूं? हिन सां पाप कर्मनि ख़तमु थी वेंदा आहिनि। दैवी गुण धारण कंदा आहियूं। लेकिन भक्ति मार्ग में माण्हू भक्ति छो थो करे? सोचतो अरे काथे नुक़सानु न थी वञे, नास्तिक न थी वञनि। ॾिसो असांजो बाबा खे यादि करणु, बाबा जो ज्ञान ॿुधणु, बाबा जी श्रीमत ते हलण जो लक्ष्य इहे छो आहे? छो कि असांखे पंहिंजे पापनि सां मुक्त थियणो आहे। दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। असांखे स्वर्ग जो वरसो खपे। हिन करे असां ज्ञान ॿुधूं था, बाबा खे यादि करूं था। बाबा सां प्यार आहे उहो त आहे कि बाबा आहिनि, लेकिन त बि मन में इहो त न रहंदो आहे न कि बाबा खे न यादि कंदासीं त काथे नुक़सानु न थी वञे, काथे कुझु ग़लति न थी वञे। बाबा खे यादि न करो, बाबा कुझु थोरी असांखे श्राप ॾींदो। लेकिन भक्ति मार्ग में माण्हू इहे सोचंदा आहिनि कि भक्ति न कई त नुक़सानु थी वेंदो, भॻवानु नाराज़ थी वेंदो। कम से कम असां इहे त न सोचंदा आहियूं न बाबा खे न यादि कंदासीं त बाबा नाराज़ थी वेंदा। बाबा खे न यादि करण सां असांजो नुक़सानु थींदो। मतिलबु कि असां माया जे वश थी वेंदासीं। भॻवानु असांजो नुक़सानु न कंदो, लेकिन असां मायावी नगरी में कंहिं न कंहिं ग़लति कम में फसी वेंदासीं। भक्ति जी जीअं आग लॻल आहे, ज्ञान में आहे शीतलता। इन में काम क्रोध जी आग ख़त्म थी वेंदी आहे। भक्ति मार्ग में मनुष्य केतिरी भावना रखंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि। सम्झो बद्रीनाथ ते विया, मूर्ति जो साक्षात्कार थियो, पोइ छा थियो? झटि भावना ठही वई। पोइ बद्रीनाथ जे सवाइ ॿियो कोई यादि बुद्धि में न ईंदो। अॻियां त पैदल वेंदा हुआ। बाप चईंदा हुआ मां अल्पकाल जे लाइ मनोकामना पूरी करे ॾींदो आहियां, साक्षात्कार कराईंदो आहियां, बाक़ी मां इन्हनि सां मिलंदो न आहियां। मुंहिंजे बग़ैर वरसो थोरी मिलंदो।
वरसो त तव्हांखे मूंखां ई मिलणो आहे न। इहे त सभी देहदारी आहिनि। वरसो त हिकु बाप रचता सां ई मिलंदो आहे न। बाक़ी जो बि आहिनि जड़ अथवा चैतन्य, उहा सॼी रचना आहे। रचना सां कॾहिं वरसो न मिली सघंदो। पतित पावन हिकु बाप ई आहे। पतित पावन हिकु बाप ई आहे। कुमारनि खे त संग दोष सां ॾाढो बचिणो आहे। बाप चईंदा आहिनि हिन पतित पवने सां तव्हां आदि मध्य अंत दुख पाईंदा आहियो। हाणे सभु पतित आहिनि, तव्हांखे हाणे पावन ठहिणो आहे। निराकार बाप ई अची करे तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। ईअं कॾहिं न सम्झो कि ब्रह्मा पढ़ाईंदा आहिनि। इन्हनि जी बुद्धि शिव बाबा तरफ़ रहणी, सभिनि जी बुद्धि शिव बाबा तरफ़ रहणी खपे। शिव बाबा इन्हनि द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां दादियुनि खे बि पढ़ाइण वारा पढ़ाइण वारो शिव बाबा आहे। उन्हनि जी छा ख़ातिरी कंदव? तव्हां शिव बाबा जे लाइ अंगूर आम खणी ईंदव। शिव बाबा चईंदा आहिनि मां त भोक्ता आहियां, तव्हां ॿारनि जे लाइ सभु कुझु आहे। भक्तनि भोग लॻायो, बांटे करे खाधो, मां थोरी खाईंदो आहियां। बाप चईंदा आहिनि मां त ईंदो ई आहियां तव्हां ॿारनि खे पढ़ाए करे पावन ठाहिणो। पावन ठही करे तव्हां एतिरो ऊच पद पाईंदा आहियो। मुंहिंजो धंधो ई इहो आहे। चईंदा ई आहिनि शिव भॻवान वाच्य, ब्रह्मा भॻवान वाच्य त न चईंदा, ब्रह्मा वाच्य बि न चई सघंदा आहिनि। भले इहे बि मुरली हलाईंदा आहिनि, परंतु हमेशह सम्झो शिव बाबा हलाईंदा आहिनि। कहिड़े ॿारनि खे सुठो तीर लॻाइणो हूंदो त ख़ुदि प्रवेश करे वठंदा। ज्ञान जो तीर तीखो घायल आहे न। साइंस में बि केतिरी पावर आहे। बॉम्ब शादी जो केतिरो धमाको थींदो आहे। तव्हां केतिरी साइलेंस में रहंदा आहियो। साइंस ते साइलेंस विजय पाईंदी है न। साइंस ते साइलेंस विजय पाईंदी आहे। तव्हां हिन सृष्टि खे पावन ठाहींदा आहियो। पहिरियों त पंहिंजे खे पावन ठाहिणो आहे। ड्रामा अनुसार पावन बि ठहिणो ई आहे। इन करे विनाश बि नूंदल आहे न। ड्रामा खे सम्झी करे ॾाढो हर्षित रहणो। बाबा चवनि था कि ड्रामा अनुसार पावन ठहिणो ई आहे, इन करे विनाश बि नूंदल आहे। ड्रामा खे सम्झी करे ॾाढो हर्षित रहणो आहे। हाणे तव्हांखे वञिणो आहे शांति धाम। बाप चईंदा आहिनि उहो तव्हांजो घरु आहे। घर में त ख़ुशी सां वञिणो खपे न। इन में देही अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत करणी आहे। हिन याद जी यात्रा ही बाबा ज़ोर ॾींदा आहिनि। हिन में ई महिनत आहे। बाप पुछंदा आहिनि हलंदे फिरंदे यादि करणु सहज आहे या हिकु जॻह वेही करे यादि करणु सहज आहे? छा सहज आहे? हलंदे फिरंदे सहज आहे या हिकु जॻह वेही करे सहज आहे? भक्ति मार्ग में बि केतिरी माला फेरंदा आहिनि। राम राम जपदा रहंदा आहिनि। फ़ाइदो त कुझु बि न आहे न। बाप त तव्हां ॿारनि खे बिल्कुलु सहज युक्ति बतलाईंदा आहिनि। भोजन ठाहियो, कुझु बि करो, बाप खे यादि करो। भक्ति मार्ग में श्रीनाथ द्वारे भोग ठाहींदा आहिनि। मुंहं खे पटी बांधे ॾींदा आहिनि। जरा बि आवाज़ न थिए। उहा आहे भक्ति मार्ग, है न। उहा आहे भक्ति मार्ग। तव्हांखे त बाप खे यादि करिणो आहे। उहो माण्हू एतिरो भोग लॻाईंदा आहिनि, पोइ उहो थोरी खाईंदा आहिनि। पंडा माण्हुनि जे कुटुंब हूंदा आहिनि, उहो खाई वठंदा आहिनि। तव्हां हिते ॼाणंदा आहियो असांखे शिव बाबा पढ़ाइनि था। भक्ति में थोरी सम्झंदा आहिनि कि असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। पर शिव पुराण ठाती अथनि, परंतु हुन में शिव पार्वती शिव शंकर सभु मिलाए छॾियो अथनि। उहो पढ़ण सां कोई फ़ाइदो न थींदो आहे। हर हिक खे पंहिंजो शास्त्र आहे। भारतवासियुनि जी हिकु गीता आहे। क्रिश्चन जो बाइबल हिकु हूंदो आहे। देवी देवता धर्म जो शास्त्र आहे गीता। हुन में ई नॉलेज आहे। नॉलेज ही पढ़बी आहे न। तव्हांखे नॉलेज पढ़णी आहे। लड़ाई आदि जी ॻाल्हियूं जे किताब में आहिनि उन सां तव्हांजो कोई कमु न आहे। असां आहियूं योग बल वारा, उहे आहिनि बाहूबल वारा।
कहानियूं छो पढ़ूं, त उहा बाहुबल वारी कहानियूं छो पढ़ूं। तव्हांजी वास्तव में लड़ाई आहे ई न, तव्हां योग बल सां हिन 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो। तव्हां योग बल सां हिन 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो। तव्हांजी लड़ाई 5 विकारनि सां आहे। उहो त मनुष्य सां लड़ाई कंदा आहिनि, तव्हां पंहिंजे विकारनि सां लड़ाई कंदा आहियो। ये ॻाल्हियूं सन्यासी आदि सम्झाए न सघे। तव्हांखे कोई ड्रिल आदि बि न सिखलाइबी आहे। तव्हांजी ड्रिल आहे ई हिकु, तव्हांजो आहे ई योग बल। याद जे बल सां 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो। बाबा जी याद जे बल सां 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियूं। ये 5 विकार दुश्मन आहिनि न, हुन में बि नंबर 1 आहे देह अभिमान। बाप चईंदा आहिनि तव्हां त आत्मा आहियो न, है न। ये 5 विकार दुश्मन आहिनि असांजा। उन में बि नंबर 1 आहे देह अभिमान। बाप चईंदा आहिनि तव्हां त आत्मा आहियो न, तव्हां आत्मा वेंदा आहियो, तव्हां आत्मा ईंदा आहियो, अची करे गर्भ में प्रवेश कंदा आहियो। मां त हिन शरीर में विराजमान आहे, मां कोई गर्भ में थोरी वेंदो आहे। सत्युग में तव्हां गर्भ महल में रहंदा आहियो, पोइ रावण राज्य में गर्भ जेल थी वेंदो आहे। मां त प्रवेश कंदो आहियां। इनखे दिव्य जन्म चइबो आहे। ड्रामा अनुसार मूंखे हिन में अचिणो पवंदो आहे। इन्हनि जो नाम ब्रह्मा रखंदो आहे। शिव जी मुंहिंजो ठहियो आहे न, एडॉप्ट थींदो आहे त नाम केतिरा सुठा रखंदा आहिनि। तव्हांजो बि ॾाढा सुठा नाम रखिया। लिस्ट ॾाढी वंडरफुल आई हुई संदेशी द्वारा। बाबा खे सभु नाम थोरी यादि आहिनि, नाम सां त कोई कम ई न आहे। बाबा जो थोरी नाम सां कमु आहे। बाबा चईंदा आहिनि शरीर ते नाम रखिबो आहे न। हाणे त बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। बसि तव्हां ॼाणंदा आहियो असां पूज्य देवता ठाहींदा आहियूं, पोइ राज्य कंदा आहियूं, पोइ भक्ति मार्ग में असांजा ई चित्र ठाहींदा आहिनि। देवियुनि जा ॾाढा चित्र ठाहींदा आहिनि। आत्माउनि जी बि पूजा थींदी आहे। मिट्टी जी सालिग्राम ठाहींदा आहिनि, पोइ रात जो तोड़े छॾींदा आहिनि। देवियुनि खे सजाए करे पूजा करे पोइ समुद्र में डुबोए ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो बि रूप ठाहे करे खिलाए पिलाए करे पोइ मूंखे चई ॾींदा आहिनि ठिकर भितर में। सभिनि खां दुर्दशा त मुंहिंजी कंदा आहिनि। तव्हां केतिरा ग़रीब ठहिया आहियो, ग़रीबी पोइ ऊच पद पाईंदा। साहूकार मुश्किल उठाईंदा आहिनि। बाबा बि साहूकारनि सां एतिरो वठी करे छा कंदा। हिते त ॿारनि जी बूंद बूंद सां इहे मकान आदि ठहींदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा असांजी हिकु ईट लॻाए ॾियो। सम्झंदा आहिनि रिटर्न में असांखे सोनो चांदी जो महल मिलंदो। हुते त सोना ॾेई रहींदा आहिनि, सोने जी ईटियूं हूंदियूं तॾहिं त मकान ठहींदा न, हुते त ढेर हूंदा छा ईटियूं आदि मकान आदि। हुते त सोनो ढेर हूंदो, सोने जी ईटियूं ठहींदी तॾहिं त मकान ठहींदा। त बाप ॾाढो प्यार सां चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार हाणे मूंखे यादि करो। हाणे नाटक पूरो थियो। बाबा ग़रीब ॿारनि खे साहूकार ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। मिठे ॿार तव्हां वटि जो कुझु बि आहे ट्रांसफर करे ॾियो। हिते त कुझु बि रहणो न आहे। हिते जो कुझु ट्रांसफर कंदा उहो नई दुनिया में तव्हांखे 100 गुणा मिलंदो। बाबा कुझु मांगदा न आहिनि, उहो त दाता आहिनि। ये युक्ति बतलाइबी आहे न कीअं तव्हांखे ॿिए जन्म में मिलंदो। हिते त सभु मिट्टी में मिलंदी वञिणो आहे। कुझु ट्रांसफर करे ॾींदा त तव्हांखे नई दुनिया में मिलंदो। हिन पुराणी दुनिया जे विनाश जो समय आहे। इहे कुझु बि कमु न ईंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि घर घर में यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल खोलो, जंहिंसां हेल्थ वेल्थ सभी मिलंदी। इहा मुख्य आहे।
त घर घर में जाते बाबा जो ॿार आहे, भले वो ॿाहिरि बोर्ड न लॻाए, लेकिन घर घर में अगरि 3 पैर पृथ्वी वेही करे बाबा जी रोज़ मुरली ॿुधो, सोचो असां पूरे विश्व खे ॿुधायूं था, त थी वियो न। घर घर में हेल्थ ऐं हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल खुली वियो न। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास हिन समय तव्हां ग़रीब साधारण माताऊं पुरुषार्थ करे उच्च पद पाए वठंदा आहियो। यज्ञ में मदद आदि भी माताऊं ॾाढी कंदा आहिनि। पुरुष ॾाढी थोड़ा आहिनि जो मददगार ठहींदा आहिनि। माताउनि खे वारिसपने जो नशो न रहंदो आहे, उहा बीज बोईंदी रहंदी आहे, मतिलबु इकट्ठा कंदी रहंदी आहे, है न। पुरुषनि खे त बैंक बैलेंस हूंदो आहे त चईंदा आहिनि असांजे बैंक में एतिरा पैसा, लेकिन माताउनि वटि जो बि हूंदो आहे न, उहो इकट्ठा कंदी रहंदी आहे, बीज बोईंदी रहंदी आहे, पंहिंजो जीवन ठाहींदी आहे। पोइ इकट्ठा करे समय ते बि किथे टिकाणनि में विझंदी, मंदरनि में विझंदी, किथे विझंदी, है न, कंहिंजी मदद कंदी। तव्हांजो ज्ञान यथार्थ आहे, बाक़ी त भक्ति आहे। रूहानी बाप अची करे ज्ञान ॾींदा आहिनि न। बाप खे सम्झे त बाप सां वरसो ज़रूरु वठे। तव्हांखे बाप पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि, सम्झाईंदा रहंदा आहिनि। टाइम वेस्ट न करो। बाबा ॼाणंदा आहिनि कोई सुठा पुरुषार्थी आहिनि, कोई मीडियम, कोई थर्ड। बाबा सां पुछो त बाबा झटि ॿुधाए ॾींदा, तव्हां फर्स्ट आहियो, सेकेंड आहियो या थर्ड आहियो। कंहिंखे ज्ञान न ॾींदव त थर्ड क्लास ठहिरियो न। सबूत न ॾींदव त बाबा ज़रूरु चईंदा। भॻवान अची करे जो ज्ञान सिखलाईंदा आहिनि उहो पोइ प्रायलोक थी वेंदो। ये कंहिंखे बि पतो न आहे। ड्रामा जे प्लान अनुसार ये भक्ति मार्ग आहे। इन्हनि सां कोई मूंखे प्राप्त न करे सघंदो आहे। सत्युग में कोई वञी न सघंदो आहे। हाणे तव्हां ॿार पुरुषार्थ करो था। कल्प पहिरियों मिसल जेतिरो जंहिं पुरुषार्थ कयो ओतिरो ई कंदा रहंदा। बाप सम्झी सघंदा आहिनि पंहिंजो कल्याण केरु करे थो। बाबा त चईंदा रोज़ हिन लक्ष्मी नारायण जे चित्र जे अॻियां अची करे वियो। बाबा तव्हांजी श्रीमत ते असां इहे वरसो ज़रूरु वठंदासीं। आप समान ठाहिण जी सर्विस जो शौक़ु खपे ज़रूरु खपे। सेंटर्स वारनि खे बि लिखी ॾियो। सेंटर्स वारनि खे बि लिखंदो आहियां, एतिरा वर्ष पिया आहिनि, कंहिंखे पढ़ायो, एतिरा वर्ष थिया पढ़िया आहियो, कंहिंखे पढ़ाए न सघंदा आहियो त बाक़ी पढ़िया छा आहियो। ॿारनि जी उन्नति त करणी खपे न। ॿारनि जी उन्नति त करणी खपे। मतिलबु बाबा सेंटर्स वारे ॿारनि खे लिखंदा आहिनि कि एतिरा समय पढ़िया आहियो, अञा ताईं कंहिंखे पढ़ाए न सघंदा आहियो। बुद्धि में सॼो ॾींहुं सर्विस जा ख़्यालात हलणा खपनि। तव्हां वानप्रस्थी आहियो न। वानप्रस्थियुनि जा बि आश्रम हूंदा आहिनि। वानप्रस्थियुनि वटि वञिणो खपे। मरण खां पहिरियों लक्ष्य त ॿुधाए छॾो उन्हनि खे। वाणी खां परे तव्हांजी आत्मा वेंदी कीअं? पतित आत्मा त वञी न सघे। भॻवान वाच्य मामेकम यादि करो त तव्हां वानप्रस्थ में हली वञो। छो जे अक्सर करे अॼुकल्ह न जेका वानप्रस्थी मतिलबु जेका 60 वर्ष जी आयु खां पोइ जेका माण्हू हूंदा आहिनि उहे अञा ताईं गृहस्थनि में माण्हुनि में फसियल आहिनि। उन्हनि खे पंहिंजे जीवन जो लक्ष्य ई न पतो आहे। जीअं अॼु ॿार अगरि पढ़ंदो न, खेॾंदो रहंदो, खाईंदो रहंदो, घुमंदो रहंदो त चईंदा आहिनि न हिननि पंहिंजे जीवन में लक्ष्य जो बचपन जो हूंदो आहे उहो करनि ई नथा। त इहे बि बाबा बि चवनि था कि वानप्रस्थ वारनि खे उन्हनि खे पतो ई न आहे असांजो लक्ष्य छा आहे, है न। असांखे हाणे वाणी खां परे वञिणो आहे। अञा ताईं दुनियादारी में फसियल हूंदा आहिनि। लक्ष्य ॿुधाए ॾियो उन्हनि खे। वाणी खां परे तव्हांजी आत्मा वेंदी कीअं?
त वञी न सघे न। भॻवान वटि चए मामिकम यादि करो त तव्हां वानप्रस्थ में हली वेंदव। बनारस में सर्विस ॾेरा ॾाढा साधू माण्हू काशीवास जे लाइ उते रहंदा आहिनि। सदा सॼो ॾींहुं चईंदा रहंदा आहिनि शिव काशी विश्वनाथ गंगा। तव्हांजे अंदरि में सॼे ख़ुशी जी ताली वॼणी खपे। स्टूडेंट आहियो न, सर्विस बि कंदा आहियो, पढ़ंदा बि आहियो। बाबा खे यादि करिणो आहे, वरसो वठिणो आहे बाबा खां। बाबा खे यादि करिणो आहे, वरसो वठिणो आहे। असां हाणे शिव बाबा वटि वञूं था। इहा आहे मनमना भव। बाबा खे यादि करिणो आहे, बाबा खां वरसो बि वठिणो। असां शिव बाबा वटि वेंदा आहियूं, इहा आहे मनमना भव। परंतु ॾाढनि खे यादि रहंदी न आहे, जरमुई जगमुई कंदा रहंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ही यादि जी। यादि ही ख़ुशी में लाहींदी। सभई चाहींदा आहियो विश्व में शांती थिए। बाबा बि चईंदा आहिनि इन्हनि खे सम्झायो कि विश्व में शांती हाणे स्थापना थिए थी। इन करे बाबा लक्ष्मी नारायण जे चित्र खे जास्ती महत्व ॾींदा आहिनि। चओ ये दुनिया स्थापना थिए थी न, जाते सुख शांति पवित्रता सभु हुयो। सभी चईंदा आहिनि विश्व में शांति हुजे। प्राइज़ बि ॾाढनि खे मिलंदी रहंदी आहे। वर्ल्ड में पीस स्थापना करण वारा त मालिक हूंदा न, तो मालिक हूंदो। इन्हनि जे राज्य में विश्व में शांति हुई। हिकु भाषा, हिकु राज्य, हिकु ही धर्म। बाक़ी सभी आत्माएं निराकार दुनिया में हुयूं। अहिड़ी दुनिया के स्थापना कई हुई। पीस के स्थापना कई। फॉरनर्स बि सम्झंदा ये पैराडाइज हुयो, इन्हनि जो राज्य हुयो। वर्ल्ड में पीस त हाणे स्थापना थिए थी न। बाबा सम्झायो ई प्रभात फेरी में बि लक्ष्मी नारायण जो चित्र कढो, जो सभिनि जे कननि में आवाज़ पए कि राज्य स्थापना थिए थो। नर्क जो विनाश साम्हूं बीठो ई आहे। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। ड्रामा अनुसार शायदि अञा देरी आहे। हाणे त देरी न आहे न। वॾनि जी तक़दीर में आहे ई न अञा। पोइ बि बाबा पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि। ड्रामा अनुसार सर्विस सभिनि जॻह हले ई थी ऐं हलंदी रहंदी। परिवर्तन त थियणो ई आहे। अच्छा, गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार। संग दोष सां पंहिंजी ॾाढी संभाल करणी आहे। कॾहिं पतितनि जे संग में न अचिणो आहे। साइलेंस जे बल सां हिन सृष्टि खे पावन ठाहिण जी सेवा करो। साइलेंस जे बल सां हिन सृष्टि खे पावन ठाहिण जी सेवा करो। ॿियो, ड्रामा खे सुठी रीति सम्झी करे हर्षित रहणो आहे असांखे। ड्रामा खे सुठी रीति सम्झी करे असांखे सदा ई हर्षित रहणो आहे। पंहिंजो सभु कुझु नई दुनिया जे लाइ ट्रांसफर करे ॾियो। बाबा चवनि था पंहिंजो सभु कुझु नई दुनिया जे लाइ ट्रांसफर करे ॾियो। वरदाना बाप द्वारा सफलता जो तिलक प्राप्त करण वारा सदा आज्ञाकारी दिल तख्त नशीन ठहनि। भाग्य विधाता बाप रोज़ अमृत वेले पंहिंजी आज्ञाकारी ॿारनि खे सफलता जो तिलक लॻाईंदा आहिनि। आज्ञाकारी ब्राह्मण ॿार कॾहिं महिनत व मुश्किल शब्द मुख सां त छा संकल्प में भी न लाए सकते। आज्ञाकारी ब्राह्मण ॿार कॾहिं महिनत व मुश्किल शब्द मुख सां त छा संकल्प में भी न लाए सघंदा कि असांखे हिन ॻाल्हि जे कारण महिनत थी लॻे। उहे सहज योगी ठही वेंदा आहिनि। उहे छा ठही वेंदा आहिनि? सहज योगी ठही वेंदा आहिनि। छो जे आज्ञाकारी हुजण जे कारण उन्हनि खे सहज ई बाबा जी यादि ईंदी आहे। हिन करे कॾहिं बि दिलि शिकस्त न ठहो। हिन करे लेकिन सदा दिलि तख्त नशीन ठहो, रहम दिल ठहो। अहम और वहम भाव खे समाप्त करो। सर्व ते हाणे ज़रूरत आहे सर्व खे क्षमा करण जी, रहम करण जी, दया करण जी।
ये ही समय स्लोगन आहे विश्व परिवर्तन जी डेट न सोचो, कॾहिं विश्व परिवर्तन थींदो। स्वयं जे परिवर्तन जी घड़ी खे निश्चित करो, सदा एवर रेडी रहणो खपे असांखे। हाणे बाबा चई हलो त बसि हाणे देह कन्यारी आत्मा हली वियासीं परम धाम में। अव्यक्त इशारो सत्यता सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जो प्योरिटी जी पर्सनैलिटी सां संपन्न रॉयल आत्मायूं आहिनि उन्हनि खे सभ्यता जी देवी चइबो। प्योरिटी जी रॉयल्टी सां संपन्न रॉयल आत्मायूं उन्हनि खे सभ्यता जी देवी चइबो आहे। उन्हनि में क्रोध विकार जी इम्प्योरिटी भी न थी सकती है ना। उन्हनि में क्रोध विकार जी इम्प्योरिटी भी न थी सकती है, मतलब उन्हनि में क्रोध न हूंदो। के जेकी प्योरिटी जी पर्सनैलिटी सां संपन्न रॉयल आत्मायूं हूंदियूं उन्हनि खे सभ्यता जी देवी चइबो आहे। उन्हनि में क्रोध विकार जी इम्प्योरिटी भी न थी सकती है। क्रोध जो सूक्ष्म रूप ईर्ष्या द्वेष घृणा भी अगर अंदर में आए त उहा भी अग्नि आहे जो अंदर ही अंदर जलाईंदी रहंदी आहे। क्रोध जो सूक्ष्म रूप छा आहे? ईर्ष्या द्वेष घृणा, ये भी अग्नि आहे जो अंदर ही अंदर जलाईंदी रहंदी आहे। ॿाहिरां सां लाल पीलो न थींदो आहे लेकिन कारो हूंदो आहे। त हाणे हिन कारेपन खे समाप्त करे सच्चा ऐं साफ़ ठहो। हाणे न असां में क्रोध हुजणो खपे, न क्रोध जो सूक्ष्म रूप ईर्ष्या द्वेष घृणा, ये कारोपन आहे, हिन खे बि हाणे समाप्त करो। त ईअं संकल्प करो पूरे विश्व मां ई सभु विकारनि जा बीज ही ख़तमु था थींदा वञनि। बीज ही न हूंदो त फल किथां निकिरंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।